अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाओ या ख्वाजा नसीमुद्दीन अमीर ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर हम रिपोर्ट वां शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर लॻ मशहूर सूफ़ी ओलिया दरगाह पीर सैयद खानन शाह अल मारूफ पीर बुखारी बादशाह जो सालियानो 5 ॾींहंनि वारो उर्स मुबारक मेलो पुॼाणीअ ते पहुतो। सिंध ऐं पंजाब जे मल्ल पहलवाननि जा फाइनल मुक़ाबला मंठार बुगटी औरंगज़ेब नारे जो बाबर जमालीअ खटी वरिता। खटींदड़ मल्ल पहलवाननि खे 50,000 खां वधीक बिल ऐं रोक रक़म इनाम तौरु ॾिना विया। तफ़सील खां अव्हांखे आगाह कंदासीं त अहमदपुर लॻ सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग पीर सैयद खानन शाह अल मारूफ पीर बुखारी बादशाह जो सालियानो 5 ॾींहंनि वारो उर्स मुबारक मेलो पुॼाणीअ ते पहुतो। मेले जी आख़िरी धमाल में सिंध ऐं पंजाब जे मल्ल पहलवाननि जा फाइनल मल्ल मुक़ाबला कराया विया, जंहिंमें पहिरें ऐं ॿिए ऐं टीं पोज़ीशन हासिलु कंदड़ सिंध जे मशहूर ऐं भलोड़ मल्ल पहलवाननि मंठार बुगटी औरंगज़ेब नारे जो बाबर जमाली ऐं ॿियनि मल्ल पहलवाननि खे दरगाह जे गादी नशीन सैयद सादिक शाह बुखारी सैयद अमीर शाह बुखारी लियाकत अली नारे जो ग़ुलाम नबी नारे जो सिकंदर अली नारे जो भोतार अरबेलो खान नारे जो अब्दुर्रहमान नारे जो सहाफ़ी नादर हुसैन नारे जो वॾेरो मज़हर ख़ान नारे जो ऐं ॿियनि दरगाह जे ख़िदमतगारनि अक़ीदतमंदनि पारां 50,000 रुपयनि खां वधीक बिल ऐं रोक रक़म इनाम तौरु ॾिना विया। बाद में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक पाराया विया ऐं सूफ़ी राग रंग जी महफ़िल पिणु कराई वई, जंहिंमें नाले वारी फ़नकारा रेहाना राणी ऐं ॿियनि सूफ़ी फ़नकारनि सुर विखेरे महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़।